नाज़रीन, केंजहू में लुंड ऐं शर खूनी तकरार जे निबेरे बावजूद हिकु धुर पारां अगराई करण ख़िलाफ़ मुतासिर शर धुर जे माण्हुनि एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था अरबाब मंगरियो जी हीअ रिपोर्ट। मसलो दा इहो थियो हुयो को पहिरें माण्हू क़तल थिया, झेड़ो थियल हो, फ़ैसिलो बि थी वियो। उन फ़ैसिले में इहो कुझु लिखत थिए त लुंड बिरादरी जा माण्हू शरनि जे ॻोठ मुंहिंजो न वेंदा। उन खां बाद में ॾुखे त हर को हुयो 15 माण्हू 16 माण्हू शरनि जा मुआ पिया। उन खां पोइ बाद में वरी शरनि जे ॻोठ जे विचों टपिया, फ़ैसिले जी भणकड़ी बि कयूं। उन खां हाणे जेको आहे त वरी इतों टपिया अची जलाल लुंड जो पुटु आहे, छा अथसि ख़ैरदीन लुंड। उन खां बाद में आहे उनजो भाउ बिजर लुंड जेको रूपोश आहे। जलाल जो पुटु जेको ख़ैरदीन आहे उहो बि रूपोश आहे। उन खां पोइ बि उनजा लुंड केतिरा ई हितो टपंदा रहिया। अलीगवार लुंड जो मुबारक लुंड जो पुटु आहे, छा अथसि शहज़ादो, उहो बि हितो टपियो। असां त वेठा ई शहर आहियूं, हर शइ मामूलो ई शहर असां आहे। असां पाण ज़िमीदार इन झेड़े में को वजह वातो शुकुर थियो, अमन थी वियो। पर लेकिन अमन खे जेको आहे इन में वरी बि झेड़े जो किरदार लुंड बणियो आहे, भंजकड़ी कई अथसि। फ़ैसिलो थी वियो, अमन अमान जो फ़ैसिलो थी वियो, चलो भलो थी वियो। ॿिन्ही साइडनि ते जानियुनि जो नुक़सानु हुयो। उन खां पोइ फ़ैसिले में लिखता हुयूं, बयाना हुया, जेके हुया उहो थी वियो, सॼो कुझु थी वियो। उन में लिखत इहा हुई त मतिलबु त शरनि जे ॻोठ में लुंड न लंघंदो। सरदारनि खे, लुंड क़ौम जा बि सरदार आहिनि, त उन सरदारनि खे अॻिते अचणु खपे। त मसइलो जीअं हाणे हिते थोरो गंजरियो आहे त इन खे हल करणु खपे। हाणे ॾिसो त शर हाणे मुआ विया आहिनि। उन खां पोइ इहो जेको थियो, हाणे जीअं ॿिया न मरनि।